अॼु असां हिते बिलाल चुरंगी ते हिते जेको पठाणनि सां सिंधी मज़दूरनि जो जेको वाक़ियो थियो उन सिलसिले में शहीद बशीर ख़ान कुरैशी जी सुनत ते अमल कंदे उनजो शहज़ादो असांजे दस्कन चेयरमैन सुरान ख़ान कुरैशी अॼु पंहिंजे सिंधी ॿारनि जी हिन मज़दूरनि जी मालिकी करण लाइ अची रहियो आहे। अॼु असां हिते इन्हनि खे पठाणनि खे या ॿिया धारिया जेके ॾिसो पठाण असां रहबर सिंध साईं जीएम सैद जा पोइ लॻायूं उहे आहिनि बाचा खान जा पोइ असांजो उन्हनि सां रिश्तो बि तमामु वेझो आहे, पर उन्हनि जा जेके माण्हू चवनि था त सिंध धरती सिंधियुनि जी आहे, कराची सिंधियुनि जी आहे, असां मज़दूरी करणु आया आहियूं, उहे असांजा ॿार पर जेके हिते बदमाशी कनि था ऐं कब्ज़ा खोरियूं कनि था ॾियणु चाहिनि था त बाबा कराची को लड़को न आहे, कराची जा लावारिस न आहे, कराची असांजी दिलि आहे ऐं हिते सिंधी माण्हुनि खे हिकु हिकु इंच जी हिकु हिकु हंध जी असां मालिक इहो वार्निंग ॾियणु चाहियूं था त बाबा तव्हां मज़दूरी कयो, तव्हां पंहिंजे हिसाब सां रहो, बाक़ी त धणी थियण जी मालिक थियण जी कोशिशि न कयो। मालिक सिंधी आहिनि, वारस सिंधी आहिनि ऐं कराची जे अंदरि हिकु हिकु सिंधी जी हिफ़ाज़त असांजो हिकिड़ो क़ौमी फ़र्ज़ु आहे, असीं कंदा रहंदा। महिरबानी।